मोमिनन जे लाए घणी शफकत वारो घणी बात। सुभान अल्लाह। थोरो आवाज वधा मेन माइक जो। इन आयत जे हेठों तफसीर खाजिन जिल्द 2 सुफ़ो नंबर 425 लिखे तो बिल मोमिनीन रऊफुर रहीम, यानी अन्नहु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रऊफुन बिल मुतीईन रहीमुन बिल मुज़निबीन। सुभान अल्लाह। मदीने वारो साईं फरमा बरदारन नेकोकारन चंगायुन करण वारन आबिदन ज़ाहिदन जेला शफकत कंदो आ। कत्लन गुनहगारन निकमन नालायकन नालन जेला वडी बात करन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नबी जी शफकत नेकोकारन जे मथा भी आए तो मुंह जड़न कत्लन गुनहगारन जे मथा। तफसीर कुर्तबी हजरत हुसैन बिन फजल रहमतुल्लाह अलैह का रिवायत आंदी त अल्लाह ताला सवा लख जेके नबी आया न के नबी के ये बस सिफतूं पंजूं सिफतूं रब जूं सिफतूं के नबी के गड बस सिफतूं रब न ॾिनियूं जेके मदीने वारे साईं के रब रऊफ बि सॼो रहीम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पैगंबर बराबर पंहिंजे उम्मतुनि जे लाइ छपर छांव थी आया, पर तुंहिंजे मुंहिंजे नबी जहिड़ो काइनात में न आयो न ईंदो। ऐं सुनन इब्न माजा में, सुनन नसाई में हदीस इन्नमा अना लकुम मिस्लुल वालिदि लिवलदिही। साईं फरमाइन था मां मोहम्मद करीम तवा उम्मत जे लाइ इएं शफीक आहियां जे अब्बो पंहिंजे बच्चे जे लाइ करे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अब्बो पंहिंजे बच्चनि जे लाइ, पीउ पंहिंजे औलाद जे लाइ, जीअं उनजे दिल में छिपो ईंदो आहे, बाज ईंदी आहे, प्यार ईंदो आहे, जीअं अब्बो पंहिंजे बच्चे खे जी दिल जान सां चाहींदो आहे। इन्नमा अना लकुम, मां मोहम्मद करीम अब्बे खां वधीक तव्हां सां शफ़क़त। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं इन रिवायत जे हेठों हजरत मुल्ला अली कारी तो लिखे त इन्नमा अना लकुम मिस्लुल वालिद ए मा अना लकुम इल्ला मिस्लुल वालिद फि शफकत लिवलदिही। सुभान अल्लाह। अब्बो पंहिंजे बच्चे सां शफकत प्यार कुर्ब पापो जो इज़हार कंदो आहे। मां मोहम्मद इएं तव्हां पंहिंजे उम्मतुनि जे लाइ शफकत। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उअल्लिमुकुम उमूर दीनिकुम, मां मोहम्मद तव्हांखे तव्हांजे दीन जा कम बि सेखारण आयो आहियां, जीअण बि सेखारण आयो आहियां, जिंदगी में जियाफे जो राहूं बि सेखारण आयो आहियां, तव्हांखे जहन्नम खां बचाए जन्नत ॾे पहुचाइण। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तवज्जो चाहींदुसि। हिकिड़े ॾींहुं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन हज़रत अब्दुल्ला बिन अमिर बिन आस तो रिवायत करे, हुज़ूर जन हिकिड़ी आयत पढ़ी हज़रत इब्राहिम जो चवे फमन तबिअनी फइन्नहु मिन्नी वमन असानी फइन्नका गफूरुर रहीम। मुंहिंजा मौला है, मुंहिंजा उम्मती आहिनि। केर पियो चए? इब्राहिम खलील।
केर पूछे इब्राहिम जो जिक्र कुरान में है। इब्राहिम पूछे फमन तबियनी फइन्नहु मिन्नी, मौला जेके मुझी ताबेदारी कन फरमा बरदारी कन ये मुझा चाहिए, जेके मुझी ताबेदारी कन जेके मुझी फरमा बरदारी कन ये मुझा है। वमन आसानी फइन्नका गफूरुर रहीम, जेके मुझी नाफरमानी था कन चयो न था मनन उनन उए गान में तू गफूर रहीम है, तू बख्शनार, तू मेहरबान है। मौला ये जानन तू जानन मुझो इनन सा वास्तो न है, मुझा उए थे जेके फरमा बर। सुभान अल्लाह। ये गाल के कई के चई इब्राहिम खलीलुल्लाह वरी ईसा रूहुल्लाह अल्लाह जो पैगंबर वो पे इन तुअज़िबहुम फइन्नहुम इबादक, मौला जेने अज़ाब कंदेन जे मुजरिमन लोहारन के इन तुअज़िबहुम फइन्नहुम इबादक, जेकने अज़ाब कंदेन तो तुझा बना तुझा खलके लहन वइन तगफिर लहुम फइन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम, जे बख्शी दे माफ कंदे तू गालिब आई, तू हिकमत वारो आई। बिन नबियन जो कुरान में जा बई हथ खणी चयो अल्लाहुम्मा उम्मती अल्लाहुम्मा उम्मती सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान उम्मती व बका, ये चवंदे चवंदे हुजूर रोई बीठा। भला चौक वाला इब्राहिम खलील चयो मौला जेके मुझा फरमा बरदार है ये मुझा है, जेके फरमा बरदारी न था कर ये जानन तू जान। हजरत ईसा रूहुल्लाह चयो मौला अज़ाब कने तुझा माना है, जे बख्शी दे तो तू गालिब हिकमत वारो ही। मदीने वाले साईं चयो मौला मां ये न चवंदुसि जी इब्राहिम चयो, मां ये न चवंदुसि जी ईसा चयो, मां ये तो चवां अल्लाहुम्मा उम्मती अल्लाहुम्मा उम्मती अल्लाहुम्मा उम्मती, ये उम्मती उम्मती चवंदा रहा आखिर मां गोड़ा टिमदा। छा उहे नबी न हुया, छा उन्हनि खे पंहिंजी क़ौम सां उन्हनि जो एहसास न हुयो, पर मिठा जेको प्यार जेका शफ़क़त मदीने वाले साईं जी हिन उम्मत सां आहे अहिड़ी कंहिं नबीअ जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो न, ये सभई माण्हू ईंदा, हड़ई माण्हू हज़रत मूसा वटि ईंदा, साईं असांजी सिफारिश करे चवंदो नफ़्सी नफ़्सी मूंखे मुंहिंजे सिर जी मां न कराईंदुसि, अल्लाह जे अॻियां मां न सिफारिश कंदुसि। इब्राहिम वटि ईंदा, उहो बि चवंदो नफ़्सी नफ़्सी इज़्ज़बू इला ग़ैरी। 1.25 लख नबीअनि मां जेके मशहूर पैगंबर आहिनि हड़नी वटि वेंदा, पर हर को ईअं चवंदो नफ़्सी नफ़्सी, पोइ जेॾी महिल आख़िर में तुंहिंजे मुंहिंजे हबीब वटि सुभान अल्लाह सुभान अल्लाह, मुझे करीम रसूल वटि ईंदा, ओॾी महिल हुज़ूर ईअं न चवंदा नफ़्सी नफ़्सी, हुज़ूर चवंदा उम्मती उम्मती सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझा मौला मुझी उम्मत, मुझा मौला मुझी उम्मत अल्लाह अल्लाह। हदीस पाक में हुजूर जन अल्लाह जे बारगाह में बारगाहे उलूहियत में अची सिर मुबारक सजदे में रखंदा, ऐं सजदे में रोंदा, एतिरे ताईं जो मुझे आका जे सुडकार जो आवाज गूंजण लॻंदो। अल्लाह मुझा मौला
छा तो मूसा वायदो न कयो हो त वला सौफ युतीक रब्बुक फतरदा हबीब एतिरो ॾींदो साईं तूं राज़ी थी वेंदे। आकाए कायनात जेॾी महिल सिर सजदे में रखे रोंदा रब फरमाइंदो इन्ना सनुर्दीक फी उम्मतिक वला नसूक हबीब उम्मत जे बारे में तोखे ॾुखारो न चलींदुस सुभान तोखे अल्लाह गमज़दा न चलींदुस इरफा रासक सिर मथे कर महबूब सिर सजदे मां खण सल तोता खुरो नींदुस मां सुभान अल्लाह तू घुरंदो वञ मां ॾींदो वञा तू सुवाल कंदो वञ मां क़बूल कंदो वञा तू चवंदो वञ मां ॿुधंदो ऐं क़बूल कंदो वञा तू सिफारिश कंदो वञ मां क़बूल कंदो वञा तू नाला खण जंहिंजे लाइ तू चवंदे उनखे मार। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सरकार फरमायो त 70,000 अहिड़ा हूंदा जेके बिना पुछा जे वठी वेंदुसि। सुभान अल्लाह। वरी अर्ज़ कंदुसि मौला ये थोरा है मुंहिंजी उम्मत वॾी आहे 70,000 मुंहिंजा हर फर्द सां वरी 70,000 ॿिया ऑर्डर मिले। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वरी उहे जेके 70,000 थींदा न उन मां हिक सां वरी 70,000 ये बिना हिसाब जे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बेटा अहिड़े नबी जे अचण ते ख़ुशी न थींदी अहिड़े आका जे मिलण ते जश्न न मल्हायो। मुल्लू चवे थो त छो था ख़ुशी मल्हायो पुट ही ख़ुशी असांजे दिल जी तक़ाज़ा आहे मोहब्बत जी तक़ाज़ा। सुभान अल्लाह असांजे क़ल्ब सुभान अल्लाह रूह जो आवाज़ आहे त उन आका जे अचण ते असां ख़ुशी। सुभान अल्लाह। महबूब जी आमद सरकार जी आमद आका जी आमद मरहबा मदली जी आमद जलाल जी आमद यासीन जी आमद तोहा जी आमद। मदीने वाले साईं जी ज़ात बाबरकत अन्नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम नबी मोमिनन के उन्हनि जे जानियुनि खां वधीक प्यार। सुभान अल्लाह। साह खां वधीक जिंद जान खां वधीक मुस्तफा प्यार। सुभान अल्लाह। मदीने वारो वधीक हक़दार। सुभान अल्लाह। ॿुधायो पोइ अहिड़ो प्यार वारो मिले त उन जे लाइ ख़ुशी कजे या न कजे मल्हाइजे या न मल्हाइजे। ऐं मदीने वाली साईं फरमायो आहे ये हदीस है सही मुस्लिम में हजरत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत था इन्नमा मसली व मसल उम्मती कमसल रजुलिन इस्तौक़द नारन फजअलत अद्दवाब वल फराश यक़अन फीहि व अना आखिज़ुन बिहुजज़िकुम व अंतुम तमहक़ून फीहि। सरकार फरमाया त मुंहिंजो मिसाल ऐं मुंहिंजी उम्मत जो हिकिड़ो मिसाल। सुभान अल्लाह। मुंहिंजो मिसाल ऐं मुंहिंजी उम्मत जो मिसाल ईअं आहे जीअं हिकिड़े शख़्स बाहि ॿारी बाहि जेॾी महिल फड़का ॾियण लॻी पोइ माण्हू ज़ोरी बाहि में पिया वञनि ज़ोरी उन बाहि में भॻा पिया वञनि हिकिड़ो जो शख़्स सजण ख़ैर खां उथियो उन्हनि जेके बाहि में भॻा पिया वञनि उन्हनि खे वञी जेल में भाकुर पियो पाए। सुभान अल्लाह। ज़ोरी छिके बाहि खां हटाए ज़ोरी छिके बाहि खां पोइ ते हटाए पियो। साईं फरमाइनि था अल्लाह जहन्नम जी बाहि भड़काई आहे दोज़ख जा आड़ा अल्लाह मारिया
ही दुनिया जा मानू दोज़ख दे भगा था वजन जोरी ता जहन्नम दे वजन ऐ मां मोहम्मद ठाकुर पाए दोज़ख का बचाए जन्नत में सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेको महबूब ये ठाकुर पाए जन्नत दे वठी वने तो तोखे मुखे जो जहन्नम जी पाए का बचाए जन्नत दे पुजाए छा एड़े नबी जे अचण ते खुशी न कवे तो ता तन मन धन महबूब फिदा तू ता तन मन धन महबूब फिदा तुझी सिक मुंजो सरमायो तन मन धन महबूब फिदा तुझी सिक मुंजो सरमायो मान मगर मखलूक मथाए को दातू न मगर मखलूक जद सोज मझामू सड़ो कयो तो जानी मुखे जियो जियो चयो तो जानी मुखे जियो जियो चयो दादू वारा अल्लाह से बात नहीं दवे मुंगायो बात में मुंगा ते कौन दवा ना प्यार सोने नबी जी ना सचो त गर्जी पड़ो जब सोज मझामू सड़ो कयो तो जानी मुखे जियो चयो तो जानी मुखे जियो जियो चयो दर्दन जो दरमान कयो दर्दन जो दरमान कयो ओखी अंदर आजमायो रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल सो कोन खुटो सो कोन डठो हाय 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 सुभान अल्लाह सो कोन खुटो सो कोन डठो जिजा हथड़ा हबीब जी दामन में ओ थर भी उथने तबे तो न उठे थर भी उथने तबे तो न उठे चिराग फिरिया चमकायो तन मन धन महबूब फिदा तन मन धन महबूब फिदा तुझे सिख मुझे जो सरमायो मिट माइट मिट्टिया में लटे विदा ना कारी कब्र में कमाईदा सामिया में संभारूं सामिया जिते को न कंजे में आयो सामिया जिते को बसरे में गरीबा मिस्कीन हीणो हा डुबरो हा हिकड़ी न्याणी वरी ॿी न्याणी वरी टी न्याणी अॼु चौथी ॼाव घर में कुझु बि कोन्हे मिस्कीनी आहे तंग दस्ती आहे घर में जो ज़ाल वियाइजे वखर वेगर सीधो सामान खपे परेशान थी वियो
मोह कई मदीने दे सुभान अल्लाह ऐ ज़बान ते दुरूद व सलाम जी तुम्हारा या रसूल अल्लाह के खा सवाल कया के खा घुर कया हबीब मुझो हाल तमा खा गुझो नाहे न्याणी जाइया खर्च सीधो सामान खपे रोए भी पियो ऐ दुरूद व सलाम पढ़े पियो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। सलात पढ़ंदे सडड़ा कंदे अख लगी वई सुभान अल्लाह अख लगी छा अख लगी भाग जागी सुभान अल्लाह सोने हबीब जो दीदार नसीब साईं फरमाता घबराए न या जेका न्याणी राबिया चौथे नंबर वारी या तोची न्याणी नहीं मोची बंदगी वलिया कामला आरिफा सालिया मानी थींदी घबराए न इन्हें जे खर्च जो इंतजाम असी था कयूं सुभान अल्लाह दादू वारा उम्मतीया के कंडो पेरने में लगे मुझे साईं के थी खबर पड़ी कंडो पेरने में लगे मुझे साईं के थी खबर कर पुनल जियो जियो सन कर तपरी जियो जियो बेचारन जो जेको सारे जगह जो सारो वो साईं मदीने को सारे जगह जो सहारो सारे मदीने वारो। सरकार फरमान था छो परेशान या रसूल अल्लाह गुरबता मिस्कीनिया तंग दस्तिया साईं फरमान था वञो बसरे जे बादशाह के मुझा सलाम चल जाए सुभान अल्लाह बसरे जे हाकिम के मुझो न्यापोट जाए तुके 4000 दीनार दिए सुभान अल्लाह या रसूल अल्लाह हाकिमा मिस्कीना मुझी गाल थे यकीन करे लेना साईं फरमान था मुझी निशानी दे जाए हर रात में मुझे 400 फेरा दुरूद पढ़ंदो अज रात थकल हुयो रुगे 200 दुरूद पढ़ी सुमी पियो या निशानी दे जाए रोज तुझो 400 फेरा दुरूद पहुंचंदो अज रुगे 200 फेरा पढ़ी या निशानी सुभान अल्लाह केड़ो आदा दुआरो जेको वायदो करे रोज 400 फेरा दुरूद पढ़े इंशाअल्लाह बराबर मकी बंगला धारी जन्नत जर्रा जेवर सब कुछ धारी पर एकड़ो कम एड़ो भी कर जो मदीने वारो खुश थी सुजाग थी पियो रोंदे सुतो सुजाग थियो खिले तो खुशी
जाल पूछे थी घर वाला अरे छो भला सुते ते गमज़दा उठियो ही था शाश बशाश किली मुर्गी तो जी हाँ रोंदड़न के रिझाइण वारो रसूल रात आयो सुभान अल्लाह सुबह सवेरे निकतो बसरे जे बादशाह रे हु बोली मल उठ घोड़ा पहेड़ा फौज संतरी सिपाही अगियो प्रोटोकॉल पुठा परेदार सफर ते पे निकतो ही गरीब वनी उन्हें जो रस्तो वठी अगियो भी रहो जी सवारी आई तो वनी लगाओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह अब कह रही छो मुझे रस्तो रोकियो थी किसी न्यापो खणी आयो सही पैगाम खणी आयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह बादशाह जो के जो पैगाम जैसे पैगाम आए फातिमा तु ज़हरा दे पापा साईं सुभान अल्लाह पैगाम आए हसनैन करीमैन दे नाना साईं सुभान अल्लाह सुभान अल्लाह जिन जो कलमो पढ़ंदो ही उन्हें मोहम्मद मीर जो पैगाम खणी बादशाह जे अखियुनि में घोड़ा अची विया जी अहिड़े पुनल जो पैगाम बाट वींदे न ॿुधबो हथ बसा विया पोइ ॿुधां सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह शरफ बादशाही अहिड़नि माण्हुनि खे ॾे अल्लाह करे पाकिस्तान जे मथो बि अहिड़ा हुकुमरान अचनि के आशिक रसूल आमीन जो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वापस वरियो उन्हें गरीब के मुझे तख्त ते विहारी सुभान अल्लाह पाण गोडड़ा अतब जा भञी गर्दन निमाए जो हाणे बुधा मुझे पुनल छा सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिन पंजी सारी गाल करे बुधाई रोंदे 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 तख्त ते किरी पियो जी तू सच्चो तुझो ख्वाब सच्चो तुझी निशानी सच्ची सुभान अल्लाह यो जेको रात मूंसां मामलो थियो मुझे ज़ाल के मुझे बच्चन के मुझे घर बातिन में के खबर ना है जेको तू पैगाम जेका निशानी तू खणी आयो ही सा सच्ची आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह वास्ते एकड़ो बेरो वरी ने पूरी सुभान अल्लाह इन वरी ने पूरनो वरी रोंदे रोंदे बेताब बेहाल बेकरार थी जे अन्या एकड़ो बेरो वराए ने पूरे सुभान अल्लाह सुभान अल्लाह कई भेरा ने आपो बुधाई जे हाने जेतरा भेरा ने आपो दिनो थई हर भेरे जा 4-4 हज़ार जुदा सुभान अल्लाह ही मुझा खजाना तुझे हवाले जेतरो वणई सो खण सुभान अल्लाह तू मुडे नबी सरदार जा सलाम सुभान अल्लाह ओ मिठा मुझो आका अज भी हयातुन नबी करीम नबी शफीक नबी आ पर रासी पर कसूर असा जो आ वडेरन सा केतरो थो लड़की अमीरन ऑफिसरन जे पुठिया केडो थो तड़पी मिटन माइटन जे पुठिया केडो थो लड़की ओ मिठा जे इन जो को जरड़ो पे मुझे मुस्तफा करीम ने मुतवज्जे थिया तो के जे तरह ते वजण दी सब सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह ये भी नचा तो मां गुनहगार आया मां केड़ो मोटी साईं के सड कया दा भी दाए ते बुजुर्ग ला वाला उए सड न मिठा
नंगड़ा निमाणी दा जिवें तीवें पालना नंगड़ा निमाणी दा जिवें तीवें पालना जिवें तीवें पालना ऐब न फोलना नंगड़ा निमाणी दा जिवें तीवें पालना मेरियां ते मदियां बेशक गंदियां मेरियां ते मदियां बेशक गंदियां ढकी मेरा ढोलना ऐब न भोलना नंगड़ा निमाणी दा जिवे तेरे पालना नंगड़ा निमाणी दा जिवे तेरे पालना भैया पनारे तेरे लगी हम लारे तेरे भैया पनारे तेरे लारे तेरे जोगी नाल जावना वल नहीं आवना जोगी नाल जावना वल नहीं आवना निमाणी जिवे तेरे पालना ओ यार सचले लिखे न कशाले ओ घूंघट खोलना बोलना घूंघट खोलना नंगड़ा निमाणी दा जिवें तीवें पालना नंगड़ा निमाणी दा जिवें तीवें पालना कूड़े जे मथा अल्लाह जी लानत चो मां उन ज़ात जो कसम तो खणा जिंजे हथ में मुंहिंजी जान रात जो ख्वाब में ॾिठुम मुझे आका वञनि था सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने वारा साईं अॻियों अॻियों ही फकीर साईं जन जे पुठियां अचे सुभान अल्लाह कुछ ॿिया बि माण्हू आहिनि मूं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मां हिकिड़ो परदेसी माण्हू कॾहिं किथे या रसूल अल्लाह मुझे अवां सां ॾाढी मोहब्बत महबूब मां के सदींदो आहियां कॾहिं देश कॾहिं परदेस या रसूल अल्लाह छा तव्हां मुंहिंजा सॾ ॿुधंदा अल्लाह का तव्हां मुंहिंजा सॾ ॿुधंदा साईं जन ईअं वञनि था जो आहियां हीअं लोणो वधाए निहारे ये गर्दन झुकाए फरमाइंदा हा सुभान अल्लाह मां साईं जे हाथ चवण ता कुर्बान सुभान अल्लाह ओ बिठा असा जो नबी हयात नबी ये नचो तमाम सदके या दुरूद पढ़ा ले खबर पवे थी रे नंगड़ा निमाणी दा जिवें तीवें पालना नंगड़ा निमाणी दा जिवें तीवें पालना मेरियां ते मंदियां बेशक गंदियां मेरियां ते मंदियां ढकी मेरा ढोलना ऐब न बोलिया
मणींदा साईं फरमाइन था सही बुखारी में हजरत अबू हुरैरा का रिवायत था मा मिन मोमिनिन इल्ला व अना औला बिही फिद दुनिया वल आखिरह को बेड़ो मोमिन नहीं पर मां मोहम्मद करीम हर मोमिन के उन जी जान का वधीक वेझो आया सुभान अल्लाह सुभान अल्लाह इकराउ इन शैतुम जे चाहो तो कुरान पढ़ो अन्नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम नबी मोमिनन के उनन जे जानन का वधीक हक रखण वारो सुभान अल्लाह सुभान हदीस पाक सही बुखारी में मुस्नद अहमद बिन हम्बल में सुनन कुबरा बहकी में रिवायत था मतवज्जो चाहिए सुभान अल्लाह सुभान अल्लाह सरकार फरमायो अय्युमा मोमिनिन मात व तरक मालन फलयरिसहु असबतहु मन कानु तमामा को वफात करे वने तमामा को फौत थी वने पुठिया माल छडे वने दौलत पैसो टोकड़ छडे वने तो उन्हें जा वारिस उन्हें जा पोयर मन कानु जेके गुजर ज़ातस पुटतस बातस करीब अजीज जेके न माल छॾई उन्हें माल जा वारिस उन्हें जा जेके अजीज रिश्तेदार हैं उहे उन्हनि जा वारिस थींदा पर साईं फरमाइन था वमन तरक दईनन औ दयान फलियतनी फअन मौला सुभान अल्लाह जेको मरी वने उन्हें ते कर्जुआ जेको फौत थी वने नंढा बच्चा मासूम छडे वियो पोयूं मिल्कियत माल न तस मूडे अचो मां कर्ज भरींदस मां बच्चा पाली सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह पुत्रे को मेरो मरी बुधो साईं फरमा को मरी वने ता मां वफात करे वने माल तस मिल्कियत तस दौलत तस बन्यू इन सर जेवर वारिस मेराए खणो पर जेको गरीब मरी वियो जेते कर्ज मूडे अचो मां कर्ज सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेको यतीम बच्चा छडे वियो मासूम ॿार यतीम न्याणियूं यतीम पुट छडे वियो मुझे हवाले कयो मां पालींदुसि मां यतीमन के पालण वारो मां गरीबन जी संभाल लण वारो मां मिस्कीनन जी मदद करण वारो जो वेठो सुभान अल्लाह ऐं उहा करम नवाज़ी जेका कल हुई साहिबा ये ना त ज़ाहिरी जिंदगी में करम कंदा हाणे ना आहे अजब तू महबूब सां दिल लाए करम तो सा करम थींदो तुझे बच्चन सा थींदो तुझे ईंदड़ नस्लन सा सुभान अल्लाह हाँ जो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैहि तफसीरुल बयान वारे हजरत सहल जो एक कौल लिखियो पर कौल ॾाढो क़ीमती सुभान अल्लाह पर वो इया हरू भरू समझ में कोन ईंदो जदी ध्यान न ॾींदे
तवज्जो दींदे तो पोइ समझ में ईंदो फरमाए तो मल्लम यर नफ्सहु फी मिल्क रसूल जेको माण्हू पंहिंजो पाण खे रसूल जी मिल्कियत में नथो समझे हुजूर जी मिल्कियत हुजूर जो ये समझे तो मां मुस्तफा जो गुलाम सुभान अल्लाह मुझो आका मुझो सरदार मोहम्मद मीर सुभान अल्लाह मां उन जो नौकर गुलाम आया उन जो बेली है सुभान अल्लाह जेको ये नथो समझे लम यर विलायतहु अलैहि फी जमी अहवालिही पंहिंजे सभिनी कमनि में मुस्तफा के पंहिंजो वाली नथो समझे वारिस नथो समझे लम यज़ुक हलावत सुननिही उनके मुस्तफा जे गुलामी जो मज़ो ईंदो ई सुन्नत जो मज़ो ईंदो ई सुन्नत जो मज़ो आहे हुजूर जे गुलामी जो मज़ो आहे महबूब जे फर्मा बरदारी जो मज़ो आहे दुनिया जा मज़ा हिक पासे मुस्तफा जी गुलामी जो सुभान अल्लाह बेशक जो मज़ो उनखे मिलंदो न जेको पाण खे हुजूर जी मिल्कियत में समझे तो मां मुस्तफा जो गुलाम है वो मुझो आका है मां उन जो नौकर है गुलाम है हां छाता जो दादू वाला सुभान अल्लाह मदीने वालो आका है बेशक असा जो सरदार है बेशक सरदार असा जो सिर जो बच्चन जो वाली है बेशक हां जे न हिते अज हजरत बिलाल अची वने सुभान अल्लाह छो तो हुजूर पढ़ो ॾियारींदा हजरत बिलाल खे सुभान अल्लाह वो ऐलान कराईंदा बिलाल खे हुकुम ॾींदा कदे कदे तो बिलाल खे काबे जी छत ते चाढ़े चुदा हिते ऐलान सुभान अल्लाह पोइ जिन मला चौक ते हजरत बिलाल अची वने ए सद करे तो मुझे मोहम्मद मीर फरमायो आ त दादू वारा केड़ा मुके सिर नींदो लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक सैन बिलाल हणदो सिर जी सैन बिलावल हणदो किरंदा कंद ज़ार यार किरंदा कंद ज़ार वतनी जो दर केर छलींदो जो दर केर सैयद जो दर केर छलींदो संदो सूर हज़ार यार संदो सूर हज़ार सबे अमड़ का है प्यारो अबे अमड़ का है प्यारो बार बचन का है प्यारो सैयद सो सालारो यार सैयद सो सालारो यार सैयद सो सालारो चुप न हो जाए सैयद सो सालारो यार जो दर केर छलींदो माता जो दर केर कौन खपे थियो मालो ऐं माया कौन खपे थो मालो ऐं माया दिल भरो दरकार यार दरकार यार दिल भरो दरकार यार बदनीअ जो दर केर छलींदो सहदो सूर हज़ार यार सहदो सूर हज़ार यार बदनिया जो दर तेर छलींदो सोरे दो पर केर छलींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह रिवायत
बुधन चाहिए सही बुखारी में सही मुस्लिम में सुभान अल्लाह। सोने हबीब कुछ असाबन के नजत दे रवानो नजत सुभान अल्लाह नजत दे जेको हाने सऊदी जो गादी जो न रियाज यो नजत जो लाए वो उते बनु हनीफा कबीले जो एक मानू हो जो नालो समामा समामा बिन असाल अलफ से सवाब समामा बिन असाल उन्हें गिरफ्तार करे पकड़े असा भी उन्हें गिरफ्तार करे उन्हें का गलती हुई गिरफ्तार करे उन्हें मस्जिद नबवी देखने थंब सा बदो सुभान अल्लाह मस्जिद नबवी जे थंब सा बदो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम दे उन्हें वटो गुजरिया पर फिर मैं सुमामा छा इरादो दे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह चई त जेकने तवा मुके मारी दो कत्ल कंदो तो एकड़े कातिल के मारियो छो तो मां कातिल आ मां डोई मुके मारी दो एकड़े कातिल के मारियो पर जे छडे दींदो तो ताजो एहसान थींदो सुभान अल्लाह ऐं मां एड़ो बेवड़ो नाया जो तवा मुसा वड़ो करे मुके छडियो ऐं मां वरी बेवड़ो थिया जे छडी दो न मुके माल दौलत जेको मुंह वटाए हड़ई तवा के दी सुभान अल्लाह सोना हबीब गुजरी गया बस साईं जने जो मई आफरो कबूल वरी ॿियो ॾींहुं थियो साईं जन आया मस्जिद नबवी जी थंब का हे बंधो वेठो आ साईं फरमायो सुमामा छा तो चई चईंदी जेको मुंहिंजो इरादो हुयो कल्ह तव्हांखे ॿुधाए छॾियो मारियो छॾियो तव्हांजी मर्ज़ी साईं जन वरी टियों ॾियारो थियो सुभान अल्लाह वरी आका उतां गुज़रिया सुमामा छा ख्याल आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सगी गाल कई मारींदो त कातिल खे मारींदो छॾींदो त मूंखे एहसान फरामोश न ॾिसंदो मां तव्हांजा थोरा ॻाईंदुसि लाहींदुसि सुभान अल्लाह साईं फरमायो छॾे ॾियोसि सुभान अल्लाह खोलियोसि रसूल सुभान अल्लाह जेॾी महिल रसियूं खोलियूंसि हाणे मोटी ॻोठ न वियो वो जेको 3 ॾींहं साईं जा ईंदे वेंदे जलवा ॾिठई सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह वाह जेको हिकु भेरो मुझे आका जो मुखड़ो ॾिसे सुभान अल्लाह सुभान अल्लाह बाहर निकतो हिकड़ो बाग हुयो मस्जिद नबवी जे वेझो हिकड़ो बाग हो उन बाग में वियो पानी खूह हुयो रे खूह में वञी वेहतो गुस्ल कयई कपड़ा मटाई वरी मोटी मस्जिद में आयो जेडी मल ॾिठई मुंहिंजो लजपाल नबी मस्जिद में मेराब में जलवगरा सामो बीचे तो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह कलमो पढ़ी पो हथ बधी मुझे आका जे हुजूर में अदब जा हथ बधी सामो बीठो चवण लॻो या रसूल अल्लाह हिन सारी रुई ज़मीन में मुखे तव्हां सां जेड़ो बुक्स हुयो कुदूरत हुई तव्हां सां जेका मुखे दुश्मनी हुई खुदा जो कसम तो खणी चवां त अहिड़ी मुंहिंजी दुश्मनी कंहिंसां न हुई
पर जने तव्हांखे ॾिठो तव्हांजो प्यार, तव्हांजो हलण, तव्हांजो अचण, तव्हांजो वञण, नाज़ मचारा निकिरी जॾहिं पिरी करे थो पंधु भूए पिणु बिस्मिल्लाह चई राह चुमे थी रंद उभियूं खयूं त बसी हूर ने हैरत हंद साईं जो सोगत मुझो सजण सभिनी आसो सुभान अल्लाह सुभान अल्लाह फकद असबह वजोक अक़बल वजूए कुल्लिहा इलैया या रसूल अल्लाह कसम सां थो चवां हिन वक्त दिल जी कैफियत ई आहे जो रोई ज़मीन में कंहिंजो चेहरो के मुखड़े सां मूंखे प्यार सुभान अल्लाह हसीन चेहरो लाल लपड़ा ये गुलने में कसम अल्लाह जो दुनिया में जेतरा भी दीन है कैसा मुखे एतरो बुग़्ज़ ऐं नफ़रत न हुई जेड़ी तव्हांजे दीन सां मुखे बुग़्ज़ ऐं नफ़रत हुई फअस्बा दीनुक अहब्ब दीन इलैहि सुभान अल्लाह अल्लाह जो कसम हींअर मुंहिंजे दिल में दुनिया के सभिनी दीनन का प्यारो दीन तो मिठे मुझे सुभान अल्लाह सुभान अल्लाह वल्लाहि मा कान बलदुन अबगद इलैया मिन बलदिका फअस्बह अहब्बल बिलाद इलैहि कसम रब जी ज़ात जो मुखे के भी शहर सा एतरी नफरत न होती हुई जेड़ी तुझे मदीने सा मुखे नफरत हुई पर अज मुझी दिल एड़ी मोही थई सुभान अल्लाह सारी दुनिया के शहर न खा अज तुझो शहर मुखे मिठो तो लगे प्यारो तो सुभान अल्लाह है तने तो बिठाई पे चवे मौला मदी मदीने वाले साईं से मोहब्बत रखंदो इंशाअल्लाह तैयारी कयो अल्लाह पैसो रोकड़ देव न तैयारी कयो मदीने जी घुमण जे ला न सुभान अल्लाह उम्रे जे ला न सुभान अल्लाह नियत कयो सर्व दिल पर नबी जे हाजिर इंशाअल्लाह इंशाअल्लाह उनके तुफैल हज भी खुदा ने करा दिए उनके तुफैल सुभान अल्लाह सुभान अल्लाह उनके तुफैल हज भी खुदा ने करा दिए असलुल उसूल हाजिरी उस दर की सुभान अल्लाह सिक मां मत मजा तैयार थियो मदीने जे ला ऐं जने मदीने शरीफ पहुचो न ये समझो तो वो महबूब जेको तव्हांजे अब्बे खां तव्हांजी अम्मा खां वधीक तव्हांखे प्यार ॾियण वारो आहे अॼु तव्हां उन कुर्बदार जे दर ते पहुता वॾी हलो 4 ॾींहं जेतिरो बि रहो पर सिक सां रहो खुदा जो कसम तो खणी चवां मोटी ईंदे तुंहिंजो रंग ढंग मटिजी वेंदो इश्क रसूल में रंग जी मोकल सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाँ आहे तैयारी जी इंशाअल्लाह माने आखिरी शेर तो ॿुधायां
पर ॿुधायां तो साईं दातर ॾिने जे सदके सुभान अल्लाह अल्लाह खुश करे पुराणो मुंहिंजो यार आहे सुभान अल्लाह पुराणी मोहब्बत आहे सुभान अल्लाह अल्लाह कदो या क़यामत ताईं कायम हूंदी छा ॿुधायां मदीने जो मंज़र छा मदीने जो मंज़र हूबहू पेश सजो नज़ारो हेॾो मेहराब ऐं हीअ मिंबर हेॾो मेहराब ऐं हीअ मिंबर ही हयातुन भी नूर ही हयातुन भी नूर छा ॿुधायां मदीने जो मंज़र छा छा ॿुधायां सुभान अल्लाह छा ॿुधायां आहे हर तरफ खुशबू ही खुशबू नूर नीलन ते बस कारवाए बरकतूं रहमतूं जाम जारी रहमतों बरकतों जाम जारी सारे आलम जो साजन सारे आलम जो साजन किताब वो सैयद सगोरे साईं खुर्शीद शाह जी तरफां सुभान अल्लाह साईं ॾियो था मां पंहिंजी तरफ़ ना को दावत तव्हांजी तरफ़ां ॾियां साईं जी तरफ़ां इंशाअल्लाह ताला अस्मते वालिदैन मुस्तफा सुभान अल्लाह अरबी दादू जे सरजमीन ते पहिरियों भेरो दिल पर नबी जे अपाणन जो तज़किरो सुभान अल्लाह हाँ मदीने वाले साईं जे अपाणन जी ॻाल्हि सुभान अल्लाह तव्हांखे त तव्हांजा अपाणा वणनि था न जवाब ॾियो तुंहिंजे अपाणनि जी केरु ॻाल्हि करे त ख़ुशि थींदे न ऐं जे मोहम्मद मीर जे अपाणनि जी ॻाल्हि हाय हाय सुभान अल्लाह सुभान अल्लाह ख़ुशि थींदा मुंहिंजे अपाणनि जी सुभान अल्लाह सुभान ऐं सोने नबी खे पंहिंजा अपाणा ॾाढा प्यारा आहिनि सुभान मिठा पोइ इहा महफ़िल साईं जन जे अबाणनि जे शान में मुनक़िद थियण वारी आहे कहिड़ी तारीख़ आहे 14 सेप्टेम्बर ईंदड़ आचर सुभान अल्लाह सुभान अल्लाह आचर जी राति या आचर जी शाम रात बि सूमर जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सो उन जे लाइ तव्हांखे सभिनी खे दावत हुजे हज़रत क़िबला साईं हर दिल अज़ीज़ आशिक़ रसूल साईं वीहड़ वारा मुफ्ती पीर खलील अहमद जान सुभान अल्लाह सुभान अल्लाह शादी खां पोइ औलाद माउ पीउ जो क़दुरु नथा कनि ख़ुदा हिदायत ॾींदुमि अल्लाह साञा ॾींदुमि मलाह चौक जो नालो रखंदड़ कामरेड हाजी अनवर मलाह पुट मीर मर्तज़ा मलाह दिला दुआए ख़ैर घुरंदो अल्लाह उनखे शादाबाद कंदो अल्लाह उनजे रिस्क में बरकत विझंदो सेहत सलामती अता फरमाईंदो जेकी भी हाजिर थियायो अल्लाह सभिनी खे मदीने जी हाज़िरी नसीब कंदो ईसाले सवाब मोहम्मद जुमन गुल मोहम्मद गुलाम सरवर जी अमड़ उस्ताद गुलण ऐं सब पाड़े वारा मरकजी जमात अहले सुन्नत सिक्की दादू इंजमन गुलाम ने गौसे आजम इन्हनि सभिनी के सुभान अल्लाह कन के खैर और बरकत सुभान अल्लाह सवाब दे चेहरन के खपे मोन के सुभान अल्लाह
हजरत सुलेमान रुई जमीन जो बादशाह हो गुस्ल पियो करे बाहर निकतो ते सोन जूं तितियूं वसण लगियूं तितियूं माकड़ पर सोन जी हजरत सुलेमान अलैहिस्सलाम झोली चले मलाइकन जो हेडी रुई जमीन जी बादशाही थी तब झोली चली बिठो जे अल्लाह जे रहमत दी कंहिंखे ज़रूरत न आहे सुभान अल्लाह रब जी अता ई सखा जी कंहिंखे ज़रूरत न आहे सुभान अल्लाह भले रुई जमीन जो बादशाह पर रब जो वसायूं हिन झोलो भरिया सुभान अल्लाह सॼो दादू रहमत वठे मला जो गवरंडो कयो सुभान अल्लाह अल्लाह हड़नी जा बेड़ा पार कंदो जेकी इन महफिल में हाजिर थियायो जन वेही बुधो जेके बुप फेरे बीठे बुधो सुभान अल्लाह सभिनी जी हाजिरी कबूल कंदो मदीने वाले साईं जी मोहब्बत इश्क में जारी दो इश्क में मौत नसीब फरमाइंदो अलैहि इल्ला अल्लाह आमीन अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद وعلى آله وصحبه أجمعين رب اغفر وارحم أنت خير الراحمين وانصرنا اللهم أنت خير الناصرين واحفظنا وأنت خير الحافظين مولاي مساری جماعت راضی تھی سبنی کے دلوں جو مرادوں پوریوں کر جن جن الحمدللہ چیو مرادوں پوریوں کر میرا مولا جے فوت تھی ویا انہاں دی مغفرت کر جے بیمار ہیں شفا دے جے دل میں امیدوں کھڑی آ جائے جو امیدوں پوریوں کر مجھا مولا جے پریشان ہیں ان جو پریشانیوں دور کر مدینے والے سائیں کے صدقے اسا سبنی کے عمل کی توفیق برائیوں میں بے فرمانیوں کا بچاؤ مدینے والے سائیں کے در کی غلامی نصیب فرما اللہ و ملائکتہ یصلون علی النبی یا ایھا الذین آمنوا صلوا علیہ وسلموا تسلیما اللهم صل وسلم وبارك على حبیبنا محمد وعلى آلہ وصحبہ اجمعین